8 मार्च ते सखर में औरत आज़ादी मार्च थी रहियो आहे। मां सॼी सिंध खे, सिंध जे शऊर खे, सिंध जी नियाणियुनि ऐं माउरुनि ऐं भेनरुनि खे थो चवां त उहे 8 मार्च ते इन आज़ादी मार्च में शरीक थियो। इन करे त औरतूं असांजी आबादीअ जो अध खां वधीक हिसो आहिनि। सिंध जी औरत समाजी, इल्मी, अख़लाक़ी लिहाज़ सां ऐं हुनर जे लिहाज़ सां असांखे क़ाबिल खपे, जेका जदीद ऐं सान्याहबंद सिंध जोड़े। तंहिं करे असां चाहियूं था त असांजूं औरतूं उन्हनि रस्मुनि जो शिकार न थियनि जेके रस्मूं असांजी क़ौमी तरक़ीअ में रुकावट आहिनि। औरतुनि में सुजाॻी अचे, असांजूं नियाणियूं, भेणूं, माउरूं अॻिते अचनि ऐं के नाम निहाद मज़हबी इंतिहा पसंद क़ुवतूं जेके सिंध जे सूंहं, शहूर ऐं सान्याह जे ख़िलाफ़ आहिनि, उहे क़ुवतूं धमकाइनि थियूं त असां सखर में आज़ादी मार्च निकिरण न ॾींदासीं। मां सॼी सिंध वासियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर इल्तिजा कंदुसि त अचो त जेके असांजे क़ौम जे शहूर, वजूद ऐं असांजे तरक़ी जा मुख़ालिफ़ आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु अमली तौर ते मैदान में अचूं। जीएस मां जे कारकुननि खे अपील कंदुसि त मां पाण 8 मार्च ते पंहिंजी फैमिली समेत, पंहिंजे बचनि ॿारनि समेत 8 मार्च ते आज़ादी मार्च में शामिलु हूंदुसि ऐं चवां थो सॼी सिंध खे त हे सिंध वासियो, अचो त बावकार जियापे लाइ जदोजहद करियूं। इंतिहा पसंद क़ुवतूं तव्हांजे वजूद जी वेरियूं आहिनि। पैगंबर ख़ुदा जे दीन ऐं ॿधी तरक़ी, सान्याह ऐं रोशनी जे उन दीन जे ख़िलाफ़ आहिनि। उन्हनि क़ुवतुनि खे शिकस्त ॾियूं। सखर खां वठी सॼी सिंध जे हेडक्वार्टर्स में गॾिजूं ऐं आज़ादी मार्च खे मान बख़्श कयूं ऐं असां औरतुनि जी आज़ादी, औरतुनि जे अख़लाक़ी, समाजी, इल्मी ओसर लाइ असां हर हाल में जदोजहद खे अॻिते वधायूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।